ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं नाज़रीन। टिकटॉक ते पीटीए तरफ़ां पाबंदी लगाई वई आहे। पीटीए जे तरफ़ां अवाम जी शिकायतुनि खां पोइ टिकटॉक ते पाबंदी लगाई वई। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं नाज़रीन। टिकटॉक ते पीटीए तरफ़ां पाबंदी लगाई वई आहे। पीटीए जे तरफ़ां अवाम जी शिकायतुनि खां पोइ टिकटॉक ते पाबंदी लगाई वई।